सेज हयाती। छाती ॾिसी ससी पुट मां ॾिसां थी त बहादुर खां सिवा मां इन घर में कीअं रही सघंदसि। ससी बचा हिकु त वक्त जी हालतूं पुछी कोन ईंदियूं आहिनि, ॿियो त इंसान ॾाढो आहे, सभु तकलीफ़ूं ऐं परेशानियूं बर्दाश्त करे थो वञे। इहे वाकई आहे मामा, पर मर्द खां सिवाय घर जी औरत कहिड़ी हालत में गुज़ारींदी आहे, इहो सोचे मूंखे त हिन घर खां खौफ थो थिए। तूं खौफ न कर, मूंखे बहादुर बचे चयो आहे त मां माई बसरा सां मिलां ऐं माई बसरा खे चवां त तोखे वक्त ॾे त जीअं तुंहिंजो रूह रिधल हुजे। जंहिंसां दिल जो रिश्तो हूंदो आहे, जेकॾहिं उहो ई साण न हुजे त। मां कोशिश कयां थो बचा, कहिड़े बि तरीक़े सां बहादुर बचे जो ज़ामिन करायां। इन जे कम जे लाइ जेकॾहिं मूंखे ज़मीन खपाइणी पई न त बि खपाईंदुसि। मामा, इहो तव्हांजो मूं ते ज़िंदगी भर जो एहसान रहंदो, न त मां हिते भितियुनि सां ॻाल्हाए ॻाल्हाए मरी वेंदसि। बहादुर बचे खां वधीक का ज़मीन आहे, उन जे लाइ त ही मुंहिंजो सिर बि हाज़िर आहे। बचा रत त दांगी ते भरंदो आहे, हू त मुंहिंजो भाणजा सो बि सॻो। मूं तर जो को बि चङो माण्हू कोन छॾियो, सभिनी खे वठी वियोसि उन ॾे। मामा, पंहिंजनि खां सवाइ माण्हू कहिड़ो, पंहिंजा पंहिंजा हूंदा आहिनि, दुख सुख में लुड़क उघण वारा, ऐं मामा आदत ॾियण वारा। तूं दिल न लाहे पुट, तूं हाणे हिन घर जी हालत खे दुरुस्त कर त मां कुछ खाधे पीते जो बंदोबस्त करे अचां ऐं मां बसरा सां मिली अचां, ठीकु आहे? हाशिम तव्हांजी मानी आई आहे। मानी कंहिं मोकिली आहे? काबू खान। छो हाशिम, मानी घरां न आई आहे छा? बहादुर कांबू खान झलराए मोकिलियो आहे, हाणे असांजी मानी कांबू खान वटां ईंदी। हाशिम केतिरा ॾींहं? बहादुर तुंहिंजी ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे। तुंहिंजी दिलि में जेका बि ॻाल्हि आहे मूंखे खोले खोले ॿुधा। पोइ बि हाशिम मूंखे सुठो कोन थो लॻे त असांजी मानी कांबू खान वटां अचे। ॾिस बहादुर, तोड़े जो इहो कांबू खान न असांजो मिट आहे न माइट आहे,
पर हींअर असांजे लाइ छप्पर छांव आहे। ॿियो त बिना लालच जे हू असांजी मदद पियो करे। मञम हाशिम त हू काबू खान असांजो मुख़लिस आहे, पर आख़िर केसि ताईं रहंदो? बहादुर इहा अॻ कथी मां नथो करे सघां, पर कंहिंजे ख़ुलूस ऐं प्यार ते शक करण इहा सुठी ॻाल्हि कोन्हे। हाशिम, मूंखे काबू खान जे ख़ुलूस शक कोन्हे, पर अलाए छो मुंहिंजे ज़हन ते इहा ॻाल्हि चढ़ी बीठी आहे त अहिड़ा वॾेरा बि अञा आहिनि जेके बिना लालच जे पंहिंजो घर लोटाइनि। बहादुर, तो सिंध जे बुनियादी वॾेरनि खे ॾिठो किथे आहे जिन जूं औताकूं हमेशह वसंदियूं रहंदियूं। महिमान मड़े लाइ उन जा दर हमेशह खुलियल हूंदा आहिनि। ठीकु आहे, ख़बर पइजी वेंदी। हाणे तूं इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ, मानी खे गोल त खाऊं। अदा अचो, मानी गॾिजी खाऊं। बाबा साईं, लौंग हाणे सरव आहे। बाबा साईं रुगो सरो हाणे त अतर अंबीर अहिड़ा खुशबू वग़ैरह लॻाए थो घुमे, इहो असुल मन लॻो पियो आहे सफ़ा पप्पू। हा बाबा, शादी शइ अहिड़ी आहे। पर बाबा साईं चवंदा आहिनि त शादी अहिड़ो मेवो आहे जेको खाए सो बि पछताए ऐं जेको न खाए सो बि पछताए। हा लौंग, ईअं आहे छा? बाबा साईं तव्हां बि? लौंग त हाणे सफ़ा जल चरे, मुजन बि अंदर आ ऐं चने सर फटी आ, अस्पताल दाख़िल आ, सूबेदार बि सोगो आ। सो त हाणे लौंग जा मज़ा ई मज़ा आहिनि बाबा साईं। ॾिसो बाबा, जेको ख़ुदा जी ख़ल्क़ सां उचाईंदो उहो हिसाब किताब त ॾींदो न। बाबा, असांजो त अलाह खां ई तव्हां खां सवाइ को बाहर वसीलो ई कोन्हे। बाबा, सभिनी जी मदद अलाह कंदो आहे, पर थोड़ी हिम्मत माण्हू में पाण में हुजण घुरिजे। बाबा साईं हाणे लौंग जी मानी त पाण खे करणी पवंदी। हा यार, मूंखां त इहा ॻाल्हि ई विसरी वई। बाबा, हेल ताईं असां तव्हांजो त खाधो आहे। न बाबा, हर कंहिंजो नसीब लिखियल हूंदो आहे। तव्हांजो नसीब लिखियल हो, ख़ुदा तव्हांखे खारायो, न त मुंहिंजी मजाल जो कंहिंखे खारायां। बाबा साईं हाणे हाशिम ऐं बहादुर जो को बिलो कयो। थोड़ा तोखे त ख़बर आहे त असां हमेशह उसूलनि जी पासदारी कई आहे। पर बाबा साईं, नाहक त हाशिम बि न कयो आहे न। तपी तपी माण्हू मजबूर थो थिए। मां मिलंदुसि सिकंदर सां ऐं एसपी साहब सां सलाह कंदुसि, बाक़ी जेका मर्ज़ी अलाह जी। सभई खाब चकरा चूर थी विया, कुझु बि न थियो। रुगो मां हितां आज़ाद थी आहियां। महिरबानी तुंहिंजी नबू कमदार जो रोज़ मिलण अची थो। बाबा मुंहिंजनि साईं 5 गाॾियूं गॾु रहिया आहियूं, मूंखे मज़ो न पियो आयो। मुंहिंजो वञी साईं खां थी अचां, इन करे हलियो आयुसि। आका साहब मज़ो न पियो आयो। सुभाणे मथां मयार ॾियो त नबू कमदार मुंहिंजे सहारे ई न लधी। भला चने सर जी ॾे ख़बर। अब चने सर पियो आहे बेड ते अस्पताल में, पर उन ॾांहुं बि ईंदो आहियां, उन जी पर गोर बुलंदो आहियां, डॉक्टर खे मिनथूं कंदो आहियां, कुझु दवाऊं अस्पताल सभु कुझु कमु पियो हले बाबा। बचा त आहे न? हा बाबा, बचा थी वियो आहे ऐं डॉक्टर चवनि था हला कंदो हाणे हफ़्ते खन में ठीकु थी वियो। भला छा थो चवे, छाजे करे सभु कुझु थियो आहे? हा बाबा, उल्टियूं सुल्टियूं ख़बरूं नऊं रता थोरो ॻाल्हाइण जो थियो आहे त वरी हो ई। पोइ बि ख़बर त पवे न। एसपी राणा जो वॾो ज़ोर आहे, पोइ चए थो त आउं कंहिंखे बख़्श न कंदुसि, सभिनी खे ॿधो। लौंग खे चई त कुझु कोन, इहो लौंग अदा करामत जी ज़मीन जो वारिस थियण जो ख़्वाब थो ॾिसे। हा पोइ निगर नंढी जुमा घणा काॾे वेंदो। जेको ख़ैर सां तव्हां निकिरो ॿाहिरि, पोइ सभु कम सवला थी वेंदा। इहो बि हिते आहे, असां बि हिते आहियूं,
वो हाल खटन भाग है। दुआ कर दे त आजाद थिया नबू गमदार सब प्लान दुश्मन का गणे वठंदुस। बाबा रुगो कमन मां वांदो जा तव्हां बि त ख़ैर आज़ाद थियो न। पोइ ॾिसो त कंहिंजो बंबो रहे पायूं ॾे नबू कमदार। चङो वकील साहब वञी मिल चईस मुंहिंजी ज़मानत जल्दी बंदोबस्त करे। अरे बाबा तव्हांजी ज़मानत थी वेंदी। पुछा तव्हां ते को खून जो जा को धाड़े जो केस कांबू खान त असां ते हमेशा लाइ ठपो हणी छॾियो आहे। हा दा मां पाण तोखे ॿुधाइण वारो हुउसि पर शुक्र थियो तो पाण ई ॻाल्हि कढी। मां अञा हिन परेशानी में हुउसि त मानी थाणे ते खणाए वञा त रईस कांबू खान चौराहे मोकिलियो त मानी जी तकलीफ़ तव्हां न करियो। मानी मुंहिंजे तरफ़ां वेंदी। ॾिठी न था जीअं लोंग जे शादी जी तयारी पई थिए तीअं हमरा उभे पेरे बीठो हर तरफ़ नज़र हुयसि। हा वदा असांजे तर में न अहिड़ा वॾेरा हुजनि त हूंद ही तर सुखियो ऐं सताबो थी वञे। बाक़ी हुननि वॾेरनि त तर तपाए छॾियो हो दा। इन मुजनि जे नक में नाकेली बि कांबू खान विझराई आहे न त लौंग ऐं रेशम ॻोल्हिया न लभनी आहे दा। हा दा अॼु चङनि जो काल थियो आहे। हर को ॾिस ॾाढे जे पासे आहे। ग़रीब खे केरु खंघ ई कोन थो। बेशक भाऊ इहो चवंदा न आहिनि त सिंध अञा गिदड़नि खाधी न आहे। पर दा इहो सोचियो अथई त हाशिम बहादुर जो छा थींदो? अदा उन लाइ त कांबू खान वेठो आहे। जे तूं ऐं असां गॾिजी हलंदासीं न त को न को रस्तो कढी वठंदो। हा दा छो न हलंदासीं। चङो आहे को लुच लोफर कोन्हे जो हुन खां मदद घुरंदे शर्म थींदो। बस रुगो हाशिम ॿाहिरि अची वञे न त असांजा ही ॿार हाशिम खणी वठंदो। हा दा पलिया सहारो थी पवंदो न त ही कमदार असांखे सुख जो साह खणण कोन ॾींदो। अदा सुमर रख ला दे ॾुखनि जा ॾींहं थोरा हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। बाबा ने तबियत की कुछ बेहतर है साईं। बाबा मुझे लाइ का खिदमत हुजे त लज न कजे बेधड़क चई ॾिजां। मेहरबानी आवाजी। बाबा सॼो ॾींहुं उभो बीठो आहीं यार थकिजी पियो हूंदे। अच तोखे का चांहि वांहि पहिरियां साहब थोरो ॻाल्हाइनि पाण में हलिया। सिकंदर कीअं हाणे तबियत? कुछ बेहतर है साईं। सिकंदर खतरे जी का बि ॻाल्हि कान्हे। मूं रिपोर्ट वरिती आहे। अंदरूनी को बि नुक़सान कोन्हे। बाक़ी जख़म भरजण में कुझु ॾींहं त लॻंदा। जी सर। जाफ़र ॿुधायो पे त को मसलो आहे ऐं तूं परेशान आहीं। सर मां वॾा आहियो अवां खां कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। दरअसल मुंहिंजे ज़मीर मूं ते मलामत। मूं कानून खे फॉलो न कयो आहे सर। सिकंदर तूं इहो छा चई रहियो आहीं? इन्हनि ॻाल्हियुनि जो शायदि जाफ़र बि आहे। सर मूं कानून जे ताक़त जो किथे किथे ग़लति इस्तेमालु कयो आहे जंहिंजी मूंखे सज़ा मिली आहे। इहो तूं थो चवीं सिकंदर या? सर मां पंहिंजी ज़बान सां इक़रार थो कयां त मां हाशिम ऐं दिलावर वारनि ते कूड़ा केस दाख़िल कया हुआ। मूं हुननि खे तंग कयो ऐं हुननि मजबूर थी ही कदम खयो। सर मूंखे ही नई ज़िंदगी मिली आहे ऐं मूं घणो ई सोचियो। मां पंहिंजे ज़मीर जे ॾाढो जवाब ॾियां आहियां। आख़िर तूं चवण छा थो चाहीं? सर मूं हाशिम खे माफ़ कयो। तोखे इहा ख़बर आहे त हिन जो? सर मूंखे सॼी ख़बर आहे। मां वरी बि चवां थो त मां हाशिम खे पंहिंजे दिलि सां माफ़ कयो। ऐं ही जेको कुझु हाशिम कयो? सर हिननि जो ज़िम्मेवार बि मां पाण आहियां ऐं इहो बयान मां लिखत में बि ॾियण थो चाहियां। सिकंदर सची ॿुधाए किथे कुझु दबाव त कोन्हे तो ते? न सर मूं ते पंहिंजे ज़मीर जो दबाव आहे। ठीकु आहे पर वरी बि तूं थोरो सोच। सर मुंहिंजो बयान वरी बि साॻियो ई रहंदो। ठीकु आहे आउं ॾिसां थो। जेकॾहिं तुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त
तव्हांजी मुंहिंजे मथां महिरबानी थींदी सर। ठीकु आहे, तूं टेंशन न वठ, आउं कुझु कयां थो। महिरबानी साईं। यार जानू सॼो वेढ़ो ई वीरान थी वियो। जानू सरदार वियो त भाउ हाशिम कुझु न कुझु माण्हुनि खे गॾिजी खणी हलण जो कमु कयो, पर यार भाउ हाशिम भाती को थी वियो। मूंखे लॻे थो साईं दादा पुलिस सुथरो हाशिम मां हथ कोन कढंदी। मसलो सूबेदार सिकंदर जो आहे जानू। जानू ॿियो राणा जहिड़ो एसपी कीअं चाहींदो त सूबेदार सिकंदर खे गोलियूं हणंदड़ हाशिम सिघो वापसि अचे। मसलो त टेढ़ो थी वियो आहे साईं दादा, ऐं बहादुर बि अंदरि आहे, न त को उहो ई टल कढे हा न, कोन को चाड़ो थी पए हा। अॻे त सनी थुली एनसी ऐं रिपोर्ट ते जानू अखि ई न ॿुधंदी हुई। ॿियो त जानू सिकंदर खे घणनि पैसनि गॾु करण जो शौक़ु हुयो, पर पिया न जानू बूथ में लॻंदा हुअसि त पासो मटाए ॾींदो हो, पर हीअ एसपी त कंहिंजी बि कोन थो ॿुधे। पहिरियों दफ़ो सोटो खयो अथऊं जो मुजन जहिड़े माण्हूअ खे बि सोको कयो अथऊं। हाणे ॾिसो त नबू कहिड़ी थो वट वठे। हू त मुजन जे कॾहिं लूर लूर कंदो वतंदो हो। फिलहाल त चन्नेसर जी देखभाल में लॻो पियो आहे। चवनि था त चन्नेसर ते लौंग ऐं रेशम ते फायरिंग करण जो केस बि आहे। जानू मसलो त इहो ई आहे, पुलिस चन्नेसर खे छो न अंदर कयो। अहिड़ी हालत में कीअं अंदर कंदसि, मोह बचो आहे। पाण खे सोढे सां मिलण घुर्जे जानू, मता का हो राह कढी हुजे। ठीकु आहे साईं दादा, त पोइ सोढे सां सुभाणे मिलंदासीं। अच त मासी मां वरी भला तोखे कीअं ॿुधाए वञा हा। चङो इहो ॿुधाए, ख़ुशि त आहे न? हा बड़े ख़ुशि आहियां, अलाह तोखे ख़ुशि रखे। अमड़ हाणे त बहादुर कोन्हे को जो तुंहिंजे मथां ॾंडो खणी बीही रहे। उहो बि तोखे कहिड़ा इन्हे बहादुर सुख ॾिना न कोड़ी। अमड़ सॼी उमिरि इहा ससुरी ऐं सूर। मासी सुख ॾे या ॾुख मर्द त आहे न, घर त मर्द हलाईंदा आहिनि, ज़ाइफूं त कोन हलाईंदियूं आहिनि। वड़ी वाह बड़ी, अञा बि कोन सम्झी। ओ अम्मा बसरा जहिड़ी कचे तेड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। ओ अम्बड़े इहो बि ॿुधाइनि था पिया त बहादुर तोसां ठहियो ई कोन। इहो वरी कीअं मासी? ओ अम्बड़े बहादुर खे विधा थी कहे तावीज़। इहो वरी तूं छा थी चवे मासी? ओ अम्बड़ मां सच थी चवां पई। तूं पाण सियाणी आ, ॾिठी कोन त मुड़सालूअ जो दिमाग़ ई जाइ ते कोन हो। सॼो ॾींहुं वते पियो बिढ़ा बिढ़ा कंदो। तोसां कॾहिं को प्यार सां ॻाल्हायो अथई? ॿुधाए। न मासी। ओ अम्बड़ त पोइ तूं पाण ई ॿुधाए न, माण्हू शादी छाजे लाइ कंदो आहे? इन्हे लाइ न त को ॿार बच्चो थिए, घर में वसम थिए, को पीढ़ी पैदा थिए, को वारस पैदा थिए। इहो त तूं सच थी चवे मासी। ॾिठो ई कोन अम्बड़, मुड़सालो पंहिंजे मामे सां बि कोन पियो ठहे, सदाई पंहिंजनि खां परे। अम्बड़ कमु कहिड़ो आहे? इहो ई मामू पाण वञी अंदर थियो, हाणे मथा खथा वीचारो इहो हाजी शरीफ थो ॾे पियो। पर मासी खेस तावीज़ केर विझंदो ऐं छो? ओ अम्बड़े तूं अञा ॿाराणियूं ॻाल्हियूं थी करे पई, तोखे ख़बर ई कान्हे
माण्हू ॿिनि माण्हुनि खे ठहियल पाण में ॾिसी नथा सघनि पिया। हा माण्हुनि भॻे काठ भॼी पवनि ऐं ॿियो वरी अमड़ तो वटि चिलको घणो। हाणे केरु चाहींदो त तो जहिड़ी हूर हुजे इन बहादुर वटि। मासी माण्हुनि जो त आहे मुहकारो। है अमड़ माण्हुनि खे हाणो खॾ थी, पर बहादुर खे पाण खे त ख़्याल तो पियो रखणु घुरिजे न। ओ मुड़ सालू आजो वते तो पियो रातियूं बेहंदे उताकनि में गुज़ारींदो। घर ॾहूं त ॼण उल्टी थी अचेसि पई। मासी मां छा कयां? ओ अमड़े तू कुछ न कर, रुगो दुआ कर। बसरा जीअरी वेठी आ न, मां को न को हल कढी थी वठां पई। दिल चाहे कर बसरा कटे हुजे जा कटे। मुंहिंजा फ़कीर त हूअं बि फिरंदा था वतन न, गणती छो थी करे। कंडन जी